नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं सतपुड़ा रेसिपी सिंधियुनि जी। इहा असां महालक्ष्मीअ ते तयारु कंदा आहियूं। सतपुड़ा खाइण में त तमामु घणा मज़ेदार हूंदा आहिनि ऐं ठाहिण में आसान रेसिपी आहे। हलो त हली इहा रेसिपी तयारु कयूं। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी मुंहिंजे स्टाइल। हे असांजो किलो अटो, कणिक जो अटो, असां कणिक जे अटे मां असां तयारु कंदासीं। तव्हां जेको आहे मैदे मां बि तयारु करे था। इहो असांजो किलो अटो आहे। असांजो कणिक जो असां मैदे जी छाणीअ में छाणे छॾियो आहे। किले अटे ते असां इहा खंडु आहे, इहा असां अधु पाउ खंडु असां सॼी राति पिसाए रखंदासीं पाणी विझी करे। थोरो थोरो पाणी विझी करे असां सॼो अटो ॻोहींदासीं। जीअं असां फुल्के जो अटो ॻोहींदा आहियूं तीअं ॻोहींदासीं। जेको असां खंड जो पाणी सॼी राति पिसाए रखियो हुयोसीं उन खंड जे पाणीअ सां असां अटो ॻोहींदासीं। ॿियो असांखे पाणीअ जी ज़रूरत पई त असां नॉर्मल पाणीअ सां असां अटो ॻोहींदासीं। ॾिसो असांजो अटो ॻोहिजी वियो आहे। जीअं असां फुल्के जो अटो ॻोहींदा तीअं असां हिनखे ॻोहींदासीं। सुठे नमूने हिनखे असां अटो कलींदासीं। इनखे असां अधु कलाकु या कलाकु असां हिनखे रेस्ट कराईंदासीं। हे आहे गिहु असांजो सोया सुप्रीम। असां हिन में गिहु असां ॼमियल गिहु सतपुड़ा तयारु करण लाइ असां तक़रीबन असांखे किले गिह जी ज़रूरत पवंदी। अटो रेस्ट खाई चुको आहे। हाणे असां सतपुड़ा तयारु कंदासीं। हिकु असां चाणी खणंदासीं, इनखे असां वॾो फुल्को वेलींदा। ॾिसो ईअं कीअं वॾो फुल्को वेलींदा। गिहु असां गरम करण लाइ रखी चुका हुआसीं। उन जे मथां असां हिकु केवी असां गिह जी विधा, इनखे फैलाए छॾींदासीं चङी तरह सां। इन जूं असां हाणे पटियूं तयारु कंदासीं। असां इन जूं पटियूं तयारु कंदासीं। छुरीअ सां असां इन असां पटियूं कयूं आहिनि। अधु इंच असां इन जूं पटियूं तयारु कयूं। इनखे असां फोल्ड कंदा वेंदा चङी तरह सां। इनखे असां फोल्ड कंदा सभु असां हिक ॿिए जे मथां ईअं असां फोल्ड कंदा वेंदासीं। कीअं असां ॾिसो था फोल्ड कयूं था तीअं असां पोइ असां आख़िरी तक़रीबन असां हिन में 11 पटियूं असां हिन ते विधियूं आहिनि ऐं आख़िरी पटी असां ॾिसो कीअं कयूं त इनखे असां हेठि पुश करे छॾींदासीं आख़िरी। ऐं तव्हां छिके छिके करे तव्हां हिनखे पटियुनि खे सुठे नमूने हिनखे फोल्ड कयो जीअं असांजी ख़राबु न थिए। ॿियो बि मां तव्हांखे ॾेखारियां असां वॾो फुल्को वेले चुका आहियूं। ॿियूं असां 11 पटियूं असां तयारु कयूं। हिकु सतपुड़े ते असांखे 11 पटियुनि जी ज़रूरत पवंदी आहे। कम ज़्यादा तव्हां करे सघो था जेतिरो तव्हांखे सतपुड़ो वणंदो हुजे, नंढो या वॾो। हाणे असां हिन जो ॾिसो कीअं असां पटियूं ठाहियूं था हिन जूं। तव्हां हिकु हिकु पटी हिनखे सुठे नमूने हिनखे तव्हां फोल्ड कंदा वञो। ॾिसो कीअं असां फोल्ड कयूं था। सुठे नमूने कंदव त तव्हांजो सतपुड़ो खुली न वेंदो, ख़राबु न थी वेंदो तरण जे टाइम। तमामु घणा मज़ेदार ऐं टेस्टी थींदा आहिनि। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। मां तव्हांखे पॉइंट टू पॉइंट ॾेखारियां थी कीअं असां कयूं था। हाणे असांजूं पटियूं तयारु थी वयूं। सतपुड़े जे असां ॾिसो पटियूं तयारु करे चुका हुआसीं। हाणे सतपुड़ो असां वेलींदासीं। जेतिरो तव्हांखे साइज़ खपंदी हुजे उन जे हिसाब सां तव्हां सतपुड़ो तयारु करे सघो था। गरम थी वियो आहे असांजो गिहु। असां हिन में सतपुड़ो विझंदासीं। इन जे मथां असां गरम गरम गिहु विझंदा वेंदासीं। ऐं गैस तव्हां जीअं असां चांवरनि जी करे छॾूं तीअं हे असांजो सुओ। तव्हांखे छुरी हुजे तव्हां उन सां बि करे सघो था। ज़रूरी न आहे त तव्हांखे सुओ हुजे। इहो असां सुए सां असां इन जा पर्दा असां खोलींदासीं जीअं असांजो फुंडी वञे, सुठो तयारु थी वञे। इन असां गरम गरम गिहु विझंदा वेंदासीं। ॿियो बि मां तव्हांखे ॾेखारियां थी कीअं असां तयारु कयूं था। इनखे असां विच में असां सतपुड़े जे असां हिनखे सुओ हणंदासीं त जीअं असांजो फुंडी वञे सतपुड़ो। हल्की गैस ते असां हिनखे चांवरनि जी जीअं असां दम ते रखंदा आहियूं तीअं असां हिनजी गैस। ॿियो मां तव्हांखे ॾेखारियां थी कीअं असां तयारु कयूं था सतपुड़ो। ॾिसो असां गरम गिहु खयोंसीं, हिन फुल्के जे मथां असां विधोसीं। हिनखे हल्को हल्को पचाईंदा गोल्डन कलर कंदासीं। ॾिसो असांजा कीअं गोल्डन कलर कयो आहे। केतिरा असांजा फ्राए थी चुका आहिनि। तमामु घणा मज़ेदार ऐं टेस्टी थींदा आहिनि सतपुड़ा। तव्हां बि ईअं तयारु कयो। मां तव्हांखे ॾेखारियां थी ॿिया कीअं असां फ्राए कयूं था।
ज़रूरी न हूंदा आहिनि त असां महालक्ष्मीअ ते तयारु कयूं, असां कंहिं बि ॿिए ॾींहं ते बि असां इहे तयारु करे सघूं। पटियूं फोल्ड करे चुका आहियूं, हाणे असां सतपुड़ो विझ, हल्के हथ सां सतपुड़ो असां पाण ॾे तव्हां पुश कयो, इन में असां मथां गिहु विधोसीं, जेको गरम गिहु हुयो, ॾिसो असां कीअं वेलियूं था, हल्के हल्के हथ सां असां हिनखे वेलींदासीं। इहो असांजो सतपुड़ो असांजो वेले चुका आहियूं, हाणे असां हिनखे फिराए करे मथां असां गरम गरम गिहु विझंदासीं त जीअं असांजा इहे पर्दा अंदरि असांजा खुली वञनि सतपुड़नि जा, त जीअं असांजो सतपुड़ो फुंडी वञे। तव्हांखे इहो सुओ हूंदो आहे, इहो सुओ तव्हांखे न हुजे त भली छुरीअ सां बि तव्हां सतपुड़े खे खोले सघो था। इनखे असां हल्की गैस ते असां हिनखे फ्राए कंदासीं। खनि असां सतपुड़नि खे असां उस में रखी छॾींदासीं, जीअं असांजा क्रिस्पी थी वञनि सतपुड़ा। ऐं हेठां असां छाणी रखंदासीं, जीअं हिन जो गिहु निकिरे। ॾिठो तव्हां मां कीअं हेठां छाणी रखी हुई ऐं क्रिस्पी थी विया। असां कीअं सतपुड़ा तयारु कया आहिनि, तव्हांखे ज़रूरु पसंदि आया हूंदा। असां महालक्ष्मीअ ते इहे सतपुड़ा तयारु कंदा, तव्हां कंहिं ॾींहं ते बि तयारु करे सघो था। इहे तमामु घणा मज़ेदार ऐं टेस्टी थींदा आहिनि। हर घर में असां महालक्ष्मीअ ते असांजे तयारु थींदा, इहे कंहिं कंटेनर में रखी छॾींदा त जीअं असांजा इहे क्रिस्पी रहिजी वञनि, ख़राबु न थी वञनि। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, वरी कंहिं नई रेसिपीअ में मिलंदासीं। तव्हांजो थैंक यू, तव्हां इहा रेसिपी ॾिठी।